अल्लाह जो नबिया रोए जमीन जो बादशाह हजरत सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम। सुभान अल्लाह। अल्लाह जो कुरान पे तिलावत करया साईं जे दरबार लगी पया बीबी बिल्किस उता खां निकते या साईं जे हुजूर पुजण वारी आ साईं जे आस्थाने ते पुजण वारी आ जिन्नन अची करे साईं ते बुधायो फला औरत अची रही आ। अल्लाह जे नबी सोचो तो उहा पंहिंजे वक्त जे बादशाह उन जी सल्तनत आहे छो न उन वारो तख्त हिते घुराए वठां ऐं हो हिते पंहिंजो तख्त ॾिसंदी तो उनखे यकीन थी वेंदो त मां अल्लाह जो नबी आहियां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तवज्जो अल्लाह जो नबी वेठो आहे साईं जा जिन भी कलमे पढ़ण वारा हा उम्मती इंसान भी हा। अल्लाह जे नबी ऐलान कयो ओ मुंहिंजा कलमे पढ़ण वारो जिन्नो आहे को अवां में अहिड़े ताक़त वारो बीबी बिल्किस जो शाही महल 1000 महलन जे फासिले ते आ 1000 मण वज़नी आ केरा जेको मूंखे जल्दी आणे ॾे। सुभान अल्लाह। 1000 मैल पंध परे ऐं 1000 मणन खां वज़नी 80 गज चौड़ो 80 गज लंबो केर आणे ॾींदो। अल्लाह जो क़ुरान गवाए क़ाल इफ़रीतुम मिनल जिन हिकिड़ो जिन थी बीठो या नबी अल्लाह इहो तख्त मां थो आणे ॾियां। साईं फरमायो घणी देरि लॻंदी क़िबला अञा जलसो हिते हूंदो अवे वेठा हूंदा तख्त आणे ॾियण मुंहिंजो कमु आहे। साईं फरमायो न अञा बि जल्दी खपे। सुभान अल्लाह। साईं पंहिंजो चेहरो जिन्नन खां हटाए वरी इंसान ॾे करे फरमायो आहे को मुंहिंजा उम्मतियो कलमे पढ़ण वारो अवां जे अंदर को रूहानी ताक़त वारो इहो तख्त मूंखे आणे ॾे। अल्लाह जो क़ुरान गवाह आहे उलमा वेठा आहिनि कुरा हज़रात वेठा आहिनि मस्जिद मां क़ुरान खणी आ तोखे आयत थो ॾेखारियां रब जो क़ुरान तो फरमाए सुलेमान अलैहिस्सलाम ऐलान कयो केरा साईं जे उम्मत मां हिकिड़ो वली उथी। सुभान अल्लाह। केर उथी बीठो अर्ज़ कई क़िबला जो तख्त मां थो आणे ॾियां उन वलीअ जो नालो हज़रत आस बिन बरखा रहमतुल्लाह। साईं फरमायो घणी देरि लॻंदे तवज्जो औलिया अल्लाह जे ताक़त जो बयान फरमाया ईअं नाहे त को वे ख़ाली रब उन्हनि खे वॾी रूहानी ताक़त ॾिनी आहे। अर्ज़ कई या नबी अल्लाह इहो तख्त मां थो आणे ॾियां घणी देरि लॻंदे साईं ॾींहुं न लॻंदो अधु ॾींहुं न लॻंदो 10 मिंट न लॻंदा 5 मिंट न लॻंदा क़िबला मिंट बि न लॻंदो न साईं अधु मिंट बि न सेकंड बि न वक़ाल अल्लज़ी इंदहु इल्मु मिनल किताब अना आतीक बिही क़ब्ल अन यरतद्द इलैक तरफुका। या नबी अल्लाह तुंहिंजे अख जो मथियों विझण अञा हेठीअ सां मिली न सघंदो तख्त आणे ॾियण मुंहिंजो कमु आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। घणी देरि में अख छुप अदा ॻाल्हि घणी देरि में साईं मां थो हाणे ॾियां। अल्लाह जो क़ुरान गवाए अना आतीक बिही क़ब्ल अन यरतद्द इलैक तरफुका। साईं ॾींहुं कोन लॻंदो राति न लॻंदी अधु कलाक बि न 5 मिंट बि न साईं अख छुप खां पहिरीं तख्त आणे ॾियण मुंहिंजो कमु। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह जो ला रैब किताब क़ुरान गवाए इंसान सेकंड में अल्लाह जे घणा मरतबा अखियूं छुबींदो आहे ऐं अल्लाह जे उन नेक बाने अख छुब खां पहिरीं वो तख्त आणे ॾिनो। तवज्जो हज़रत सुलेमान आम नबी न आहे रोए ज़मीन जो बादशाह आहे। छा इहो कमु सुलेमान अलैहिस्सलाम न पे करे सघे? जमाती तवज्जो न आहे। इहो कमु सुलेमान अलैहिस्सलाम न पे करे सघियो अल्लाह जो नबी आ करे पे सघियो पोइ जे करे पे सघियो त पंहिंजी उम्मत खे छो चए लबिया इल्म ग़ैबा ख़बर अहिड़ो ज़मानो ईंदो माण्हू
वली जो तख्त आणे दे ता क़यामत ताईं जग जहान खे ख़बर पवे त वली ख़ाली नाहिन, रब उन्हनि खे बि ताक़त ॾिनी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे फ़ैसिलो तुंहिंजे अदालत में आहे, तुंहिंजे क़ल्ब में जेको काज़ी आहे उन खां पुछी ॾिस जेकॾहिं सुलेमान अलैहिस्सलाम जे उम्मत जो वली आहे। रब जो क़ुरान तो फरमाए वक़ाल अल्लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताब। अरबी ज़ुबान में मिन जिते ईंदो आहे उते तबईज़ माना कुझु इल्मु हुयो, वॾो आलम बि कोन हुयो, वॾो मुफ्ती बि कोन हो, वॾो पीरनि जो पीर बि कोन हो। हज़रत सुलेमान जे उम्मत जो हिकिड़ो अदना वली आहे, थोरो इल्मु रखण वारो आहे। ओ सुन्नी जेकॾहिं सुलेमान अलैहिस्सलाम जे उम्मत जो वली अख छुंब खां पहिरें 1000 मैलनि जे फ़ासिले तां 1000 मण वज़ने तख़्त आणे सघे थो त जेको हसनी बि हुजे, हुसैनी बि हुजे, आले अली बि हुजे, औलादे नबी बि हुजे, क़ुरान जो हाफ़िज़ बि हुजे, कारी बि हुजे, वो पीरनि जो पीर अब्दुल कादिर जिलानी बि मुर्दा जियारे ऐं बुॾल बेड़ा तारे सघे थो। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे पीर। जेकॾहिं आस बिन बरखिया सुलेमान अलैहिस्सलाम जे उम्मत जो वली आहे, एॾी ताक़त वारो त जेको पीरनि जो पीर हुजे, रोशन ज़मीर हुजे, आले अली हुजे, औलादे नबी हुजे, क़ुरान जो कारी हुजे, हाफ़िज़ हुजे, वो दस्तगीर बादशाह बि बुॾल बेड़ा तारे सघे। सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह असांजो इहो ईमान आहे। ओ यारो जेकॾहिं रसूलुल्लाह जे बचड़नि जे ग़ुलामनि औलादनि जे औलाद अब्दुल कादिर जिलानीअ जो इहो आलम आहे त नाने मुस्तफ़ा जो मक़ाम छा हूंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कुर्बान वञा यारो मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ानदान जे मथां इस्ते जे मथां बे सादात वेठा आहिनि, सैयद वेठा आहिनि। आला हज़रत फरमायो तेरे नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का, आका तू है ऐन नूर, तेरा सारा घराना नूर का। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह। इन